नाज़रीन, मकानी इदारा एवं प्रोग्राम सां असीं शहदादपुर में मौजूद आहियूं। अचो त शहदादपुर जे 16 वार्डनि जो दौरो कयूं ऐं हिते जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त खेनि कहिड़ियूं सहूलियतूं मुयसरु आहिनि ऐं खेनि कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। नाज़रीन, असां हिन वक़्तु म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 2 में मौजूद आहियूं ऐं असां सां गॾु आहे एडवोकेट समाजी अॻुवाण आसिफ़ उनड़। अचो त खां पुछूं त हिते मकानी इदारनि कहिड़ा कम कया आहिनि ऐं कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे। ओवरऑल पूरे पाकिस्तान में छा पूरे शहदादपुर में या जेका बि असां ॻाल्हि कयो त कम त किथे बि न थियो आहे। इवन जेके 15 साल हुकूमत जा रहिया आहिनि, पर वार्ड 2 नंबर ते अचूं था त उन में बि जेके हिननि जा मनपसंद माण्हू आहिनि उन जा त कम थिया हूंदा, पर असांजा या पब्लिक जा न थिया आहिनि। उनखे अलावा असां पूरे शहदादपुर जी ॻाल्हि कंदासीं त शहदादपुर में बि किथे अहिड़ो ख़ासि कमु न थियो आहे। अगरि थियो आहे त कंहिंजे उनजे पंहिंजे भाड़ू जो थियो आहे, चेयरमैन जे पंहिंजे भाड़ू जो थियो आहे, या उन्हनि जेके ख़ासि आहिनि उन्हनि जा माण्हुनि जो कमु थियो आहे। ऐं ॻाल्हि कजे त कमु कहिड़ो थियो आहे या न थियो आहे, त उन में आउं नथो सम्झां त को बि अहिड़ो कमु थियो हुजे जेको साराइजे म्यूनिसिपल कमेटी तरफ़ां हुजे, ठीकु आहे, ऐं इंतिज़ामिया असिस्टेंट कमिश्नर जे तरफ़ां हुजे। विच में इंतिज़ामिया जेको सो हुई असिस्टेंट कमिश्नर जे पावर हुआ, पर अहिड़ो को बि ख़ासि कमु न थियो आहे। ऐं उनखां अलावा शहर जी सूरत हाल ॾिसूं था त ऐं जेके फंड ॿुधूं था त फंड हेतिरी जेको कैपेसिटी में अचनि था त उन मां आउं त नथो सम्झां की 25% बि ख़र्च थींदा हूंदा। ऐं वॾा हालत ख़राब वॾा असांखे त अफ़सोस थो थिए अहिड़े चूंडियल नुमाइंदनि ते, चूंडियल ऑफिसर। पाणी पहिरीं सूरत हाल इहा आहे त कुझु टाइम पहिरीं पब्लिक हेल्थ वारनि जेको आहे सो लाइनूं लॻायूं, तक़रीबन के बि 3 खां 4 साल थींदा, ऐं उहा बि करोड़नि जी अरबनि रुपयनि जी बजट हुई, पर उहो अॼु ताईं जेको आहे सो घरनि खे प्रॉपर पाणी न मिली सघियो आहे। उहा बि बजट अधु में रही आहे, कमु अधु में रहियो आहे, पैसा खाली था वञनि। निकाल जो निज़ाम तव्हां अगरि हींअर बि शहदादपुर विज़िट कंदव त अक्सर गलियुनि में हींअर पाणी बीठल आहे। इंतिज़ामिया एक्शन ई नथी वठे। इंतिज़ामिया जे जेको सो जेके बजट आहिनि उहे यूटिलाइज़ नथा कनि। चवनि था भॻी असांजे हथ में कोन्हे, पोइ भॻी तव्हांजे हथ में न आहे त पोइ छॾियो सीटूं, तव्हां सीटूं छॾे वेही रहो, तव्हांजे हथ में का शइ न आहे। हींअर इलेक्शन हलंदी पई, हिन जो इलेक्शन जो वर्क हले थो बल्दिया इलेक्शन जो, पर उन टाइम असां शहर जी सूरत ॾिसो तमामु ख़राबु लॻी पई आहे। गटर उथलनि पिया, रोड रस्ता भॻा पिया आहिनि, ऐं जेको बि सिस्टम हिन जो ठहियलु आहे डाकस थी चुको आहे। ही जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि फ्लॉप थी चुका आहिनि। असां म्यूनिसिपल कमेटी शहदादपुर जे वार्ड नंबर 4 में मौजूद आहियूं। अचो त हिते जे रहवासियुनि खां पुछूं त हिन वार्ड में हुकूमत पारां म्यूनिसिपल कमेटी पारां कहिड़े क़िस्म जी तरक़ी थी आहे या हिते जा कहिड़ा मसइला आहिनि। हिन वक़्तु हिन शरीफ़ बंगलोज़ में न ड्रेन सिस्टम आहे, इनखे तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि हिन कॉलोनी खे, पर हिते को बि सहूलियत न आहे पाणी जी निकासी जी। माण्हुनि जूं घरनि जूं जेके जाइदादूं जे करोड़नि रुपया लाॻत करे ठहनि थियूं, पर उहे डैमेज थी वियूं आहिनि के पाणी जे अंदरूनी तौर ते जेके गटर आहिनि उचो तरफ़ पिया वहनि। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हींअर डॉक्टर साहिबु चयो त मस्जिद जी दीवार डैमेज थी वई आहे। उहा छाजे करे थी आहे? छो जो हिते जो ड्रेन सिस्टम सही न आहे। असां राब्तो असां तमामु घणो कयो आहे, पर असांजी ॿुधण वारो केरु कोन्हे। उते सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई में सभु कुझु थियो थो वञे। हीउ जेको हाणे रोड तइमीर थिए पियो, इहो बि तक़रीबन कागज़ी कार्रवाई में 10 दफ़ा तइमीर थी चुको, मगर हाणे जेको इलेक्शन जे दौरान इहो ठहे पियो। पर इन जो मक़सदु इहो आहे त हीउ ठेकेदार निज़ाम आहे, ठेकेदार माल खाइनि पिया, पर हिते अवाम जी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हुकूमत खां असांजो इहो मुतालबो आहे त तव्हां हिते महिरबानी करे शरीफ़ बंगलोज़ जी तव्हां हालत ॾिसो। तव्हां पाणी सर्वे करे आया हूंदव त हिते माण्हू कीअं पिया रहनि। जीअं बरसाति हाणे तक़रीबन जुलाई में बरसातूं पवंदियूं त माण्हू हिते के निमाज़ पढ़ण लाइ बि परेशान आहिनि। कीअं निमाज़ी वञनि, घर वारा कीअं, को एमरजेंसी थी वञे ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजे घर में का परेशानी थी वञे त हू हिते पाणी मां कीअं गाॾियूं कढी वेंदा। असां इंतिज़ामिया ऐं हुकूमत सिंध वज़ीर आला सिंध खां इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे तव्हां असां शहदादपुर जे रहवासियुनि ते कुझु रहम कयो ऐं असांजी बि कुझु परगोर रहो। मुतालबो असांजो इहो ई आहे, असां पुर उमेद आहियूं। असां यकीनन इहा उमेद था रखूं, अॻु में बि इहा उमेद रखी आहे जेके हिते जा चूंडियल नुमाइंदा हुआ, हाणे बि असां पुर उमेद आहियूं त असांजा कमु थींदा ऐं इंशाल्लाह कमु थींदा। ये KTN के तवस्सुत से जो है मैं
अर्ज़ करता हूं कि यहाँ पर बल्दिया शहदादपुर तालका एडमिनिस्ट्रेशन जो भी है, इसने कोई भी बुनियादी मसला यहाँ हल नहीं किया है। यहाँ लोगों ने अपनी जगहें बनाई हैं, लोगों ने अपनी इन्वेस्ट की है, लोगों ने अपने मेहनत और खून पसीने की कमाई से यहाँ पर जगहें बनाई, लेकिन यहाँ पर ड्रेनेज का सिस्टम बिल्कुल तबाह। यहाँ पर कोई माना किसी किस्म की कोई जो है अपना कोई भी सहूलत दरकार नहीं है। पानी की क्या पीने का पानी भी यहाँ का खराब है, समझे, बहुत माना यहाँ के मसाइल हैं, लेकिन कोई भी यहाँ पर जो है ना वो मसाइल हल करने के लिए आने जाने के रास्ते आप देख रहे हैं यहाँ पर क्या हालत है, सब टूट फूट का शिकार है। कोई यहाँ गलियों के रोड नहीं बने, कोई सिस्टम यहाँ पे नहीं है। और आवाम बारहा पता नहीं कितनी मरतबा हमने बल्दिया से भी रब्ता किया है और मुंतखब नुमाइंदों के पास भी गए, मुंतखब जो हमारे पहले काउंसलर्स थे उनके पास भी गए, लेकिन यहाँ पर कोई किसी किस्म का कोई तरक्याती काम नहीं हुआ है। और यहाँ पर लोग परेशान हैं, समझे ना, 10-10 दिन यहाँ पर ड्रेनेज का पानी खड़ा रहता है। हमारा जो शरीफ में वो जो मसला है मेन, वो तो है हमारा गटर का मसला, कि यहाँ पे काफ़ी अरसे से जो है वो गटर का बहुत बड़ा मसला है। और ये हमारी मस्जिद है बराबर में, इसकी भी दीवार डैमेज हो गई है इस गटर के मसले की वजह से। तो हमारा ये मुतालबा है। अब तक क्या तरक्की हो चुकी है इसमें म्यूनिसिपल कमेटी की तरफ से इस हल्के में जहाँ पे हम खड़े हैं? बस इस हल्के में तो अभी कुछ तरक्की नहीं हुई। हमारा मेन मसला है पानी का क्या इशू है, रास्ते वगैरह कैसे हैं? रोड भी टूटा हुआ है, रोड अभी बनना शुरू हुआ है, अब अल्लाह करे कि एक पाए तक को पहुंच जाए रोड। क्या मुतालबा करेंगे आप? हमारा मतलब मेन यही है कि यहाँ पे जो है ना वो गटर स्कीम दी जाए, ताकि हमारे जो है ड्रेन का मसला हो, जो मेन मसला है हमारा। नाज़रीन, असां वार्ड नंबर 12 जे रहवासी समाजी अॻुवाण एडवोकेट फयाज़ अहमद ख़ासिली सां ॻाल्हाईंदासूं। ख़ासि पुछंदासूं त मकानी इदारनि हिन वक़्तु ताईं शहदादपुर तालके, शहदादपुर शहर ऐं शहदादपुर तालके में कहिड़ा कम कया आहिनि, संदूं कहिड़ियूं ज़िम्मेदारियूं आहिनि ऐं अञा कहिड़ी तरक़ी जी ज़रूरत आहे। जॾहिं खां होश संभालियो आहे मकानी इदारनि जे हवाले सां सिर्फ़ु हिकिड़ी तरक़ी तमामु घणी थी आहे, उहा तरक़ी थी आहे करप्शन जी। उहा करप्शन चाहे फंक्शनल मुस्लिम लीग जो दौर हुजे, चाहे पीपुल्स पार्टी जो दौर हुजे, चाहे को मुशरफ जो मिलियल जुलियल दौर हुजे, चाहे ब्यूरोक्रेट्स हुजनि, उन में उन्हनि हिकिड़ी तरक़ी ॾाढी भली कई आहे अॼु ताईं, उहा करप्शन जी तरक़ी कई आहे। उहा तरक़ी कहिड़े नाले ते थी आहे? उहा कॾहिं गटर लाइनूं लॻाए 2 फुट जूं नंढड़ियूं ऐं बिलनि में उनखे 4 फुट या 6 फुट जूं ॾेखारे पंहिंजा सिर्फ़ु पेट भरिया, ॿी का बि तरक़ी कान कई। इन हवाले सां अॼु ताईं रोड ठहियो उन में करप्शन थी, अगरि गटर लाइनूं लॻियूं उन में करप्शन थी, इवन मखसूस वाटर प्लांट लॻा जेके अलॻि अलॻि जॻहनि ते शिफ्ट थींदा रहिया उन में करप्शन थी। सिर्फ़ु उहे माण्हू अमीर थिया, उन्हनि ॾाढी तरक़ी कई ऐं उहे मखसूस हितां जी सियासी जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जा मखसूस हिकिड़ा चेहरा आहिनि, उहे चेहरा ई बार बार ईंदा आहिनि, उहे ई ठेका वठंदा आहिनि, उहे ई करप्शन करे अधु हुते पंहिंजे हाउसनि ते ॾींदा आहिनि ऐं अधु पंहिंजे खीसे में भरे वॾी तरक़ी कंदा आहिनि। अवाम कल्ह बि अहिड़ी हुई, अवाम अॼु बि अहिड़ी आहे ऐं अवाम लॻे बि कोन थो त हिन इलेक्शन खां पोइ वरी का वॾी का तरक़ी कंदी या वॾो को इनकलाब ईंदो, पेरिस थी वेंदो या अमेरिका थी वेंदो। अहिड़ी का बि उमेद कान्हे, छो त साॻा चेहरा आहिनि, साॻा संभालींदड़ आहिनि, को फ़र्क़ु कोन पवंदो, इन खां सवाइ कुझु बि न आहे। 16 वार्डनि में तव्हां छा था सम्झो त तरक़ी केतिरी थी आहे? पीअण जे पाणी जी छा सहूलियत आहे ऐं उन खां सवाइ रोडनि रस्तनि जी छा सहूलियत आहे, निकास जो छा निज़ाम आहे? इन ते थोरो पाणी जेको पीअण जो आहे, पहिरीं ॻाल्हि त इहा हिते प्राइवेट माण्हू आहिनि, पंहिंजी मुड़सी करे उन्हनि वीचारनि पंहिंजा प्लांट हणाया आहिनि, उन्हनि पाणी उहे जेके फिल्टर प्लांट आहिनि उहे अॼु ताईं फाल आहिनि। बाक़ी जेके सरकार तरफ़ां 1 या 2 आहिनि, को हिकिड़ो आहे नादरा जे भरिसां वार्ड 12 में ऐं ॿियो शायदि हिते लॻल हो जेको इहो ई ट्रांसफर करे पुराणी मशीनरी ऐं नवां बिल ठाहे उहे हुते पेश कयो, जेको 1 महीनो बि कोन हलियो ऐं बंदि थी वियो। इहा हिननि जी तरक़ी आहे ऐं इहो पाणी जो निज़ाम आहे। बाक़ी जेके प्राइवेट माण्हू आहिनि उन्हनि ते आउं नथो ॻाल्हाए सघां ऐं तक़रीबन शहर जो माण्हू जेको आहे उहो उन्हनि प्राइवेट माण्हुनि जी तरफ़ां ॾिनल जेको पाणी पीअण जो आहे उहो मुहैया कयो आहे, उते ई माना उन्हनि खे जेको आहे प्रोवाइड पियो थिए। ॻाल्हि रही गटर लाइननि जी, गटर लाइनूं त माशाल्लाह पहिरीं ॿुधाए चुको आहे त 2 फुट जूं लॻल आहिनि, कागज़नि में त अलाए घणियूं ॾेखारनि। हाणे हिकिड़ो शहर लखनि जी आबादी रखे थो, हुते 2 फुट जूं जेके गटर लाइनूं लॻल आहिनि आए ॾींहं या भॻियूं पयूं आहिनि या भंगियुनि जी ब्लैकमेलिंग आहे
या त पोइ ब्यूरोक्रेट्स जी करप्शन आहे त शहरी इन में ॾाढो आज़ार में आहिनि मींहुं अचे थो दुनिया इंजॉय थी करे हिते मींहुं अचे थो असां अज़ाब में था अची वञूं सफ़ाई जी सूरत हाल इहा आहे त जेॾी महिल तव्हां हितां जो जमादार हाणे जमादार अगरि करप्ट आहे त जमादार खां सॼी लाइन करप्ट आहे मथे मकानी इदारनि ताईं हाणे उन्हनि खे अगरि असां झाड़ू ॾींदे ॾिसूं था त हू सिर्फ़ु फॉर्मेलिटी पूरी कंदा आहिनि का सफ़ाई कोन कंदा आहिनि शहदादपुर जो अॼु बि जेको आहे 70% हिसो अहिड़ो आहे जिते गंद कचिरो एतिरो आहे जंहिंजे करे बीमारियूं जनम पियूं वठनि ऐं शहदादपुर शहर में माण्हू घटि थो नज़र अचे पर सिम्स हॉस्पिटल में माण्हू वधीक नज़र थो अचे